ठट्टे में मकली सिविल अस्पताल में गाड़ो शहरवासी बुजुर्ग मरीज मोहम्मद मला गुजरियल 1 महीने का बेयारो मददगार हालत में वार्ड का ॿाहिरि पियल आहे। संदसि का बि वार न थियण ऐं इलाज लाइ पैसा न हुअण करे अस्पताल इंतजामिया भी केस वार्ड का ॿाहिरि बेदखल करे छॾियो आहे। हिन सिलसिले में गुजरियल 4 महीना अॻु मुज़ाकरा मरीज जो गदूद जो ऑपरेशन सिविल अस्पताल में थियो हो, जे बाद बेहर तकलीफ़ सबब मरीज सिविल अस्पताल में 1 महीनो अॻु पहुतो, जे करे कुछ ॾींहं केस डॉक्टर इलाज कयो पर संदसि पेशाब न रुकजी सघियो, जे करे सिविल अस्पताल इंतजामिया भी वार्ड का ॿाहिरि कढे छॾियो। हिन वक़्तु मरीज अस्पताल जे वार्ड में इलाज जा पैसा न हुअण सबब तकलीफ़ वारी कैफ़ियत में मुब्तला आहे ऐं बेयारो मददगार पियल आहे। हिन वसवारनि ऐं मुखियर माण्हुनि समेत इंसान दोस्त इंसानी भलाई लाइ कम कंदड़ समाजी तंजीमनि खां संदसि माली मदद जी घुर कई आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।